मां केरु विड़ियो आहे तव्हां सां? असां सां ॾेर विड़िया आहिनि। अच्छा ज़मीन जो मसइलो उन ते वरी सरकारी असांखे कुटे घर खणी विया सरकारी कागज़नि ते मुंहिंजे मुड़ुस को अंगूठा मारायऊं। उनखे चवे असां तोखे मारींदासीं, न के ॿाल स्कूल वञणु ॾियनि न कुझु। हफ़्तो पूरो थी वियो आहे, असां क़ैद पिया हुआसीं। असांखे अॼु मौक़ो मिलियो आहे, निकिरी भॼी असां हिते आया आहियूं। हिकु हफ़्ते खां वठी तव्हां क़ैद आहियो? हा, असां हिते आया आहियूं। असांजो SHO न मञे, चवे पैसा ॾियो, पोइ या पैसा उन्हनि खां वठी वेठो आहे, चवे न वठंदो। पुट मुंहिंजे रही बख़्श खे कुटे खणी बेहोश करे उनजो सनासी काराट कढी जंहिं फ़ोन ते वीडियो असां धकियुनि जो भरियो आहियूं उहो फ़ोन उन्हनि ॾे आहे। हर शाही उहे झले उन खे वरी डॉक्टर आणे दवा कराए पोइ थाणे ते ॾिनो। पुलिस उन्हनि खां पैसा वठंदी आहे। अच्छा हा, असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी पढ़ाई बंदि थी वई। मुंहिंजे भाउ न पढ़णु वेंदो। उन्हनि असां ते ॾाढो ज़ुल्म कयो आहे। चाचा ज़ुल्म करनि? हा, चाचा असांजा। तव्हां कंहिं वॾेरे कंहिं अमीर वटि विया आहियो हुते त केरु न आहे ॿुधंदो असांजी। छो नथा ॿुधनि बाबा? बसि SHO असांजो केस न दाख़िल कंदो। जी बाबा। असांखे सर्टिफिकेट बि मिलियो आहे। पुलिस न आहे ॿुधंदी असांजी। अच्छा जी, असांजा इंसाफ़ कयो वञे। हाणे असां मीडिया वारनि जा थोरा ई था आहियूं। असां सां बसि सिर्फ़ु इहो इंसाफ़ कयो वञे। असांजी पढ़ाई बंदि आहे। असांजे पीउ मां असां ज़ुल्म कयो अथनि। अञा असांखे मारण जूं धमकियूं ॾींदा पिया आहिनि। असां सां ज़मीन जो मसइलो आहे। असांजी ज़मीन हुई, असांजनि चाचनि असांखे कुटे करे घर मूं क़ैद असां लाइ ॿार कंदा हुआसीं, वेठा हुआसीं। असांजे पीउ माउ खे कुटे उन्हनि खे खणी विया, असां ते ज़ुल्म कयो अथनि। कंहिं क़ैद कयो बाबा तव्हांखे? असांजनि चाचनि। छा नाला आहिनि चाचनि जा? बरकत शौकत सिकंदर। तव्हां पढ़ंदा बि आहियो? हा, असां तव्हांजो भाउ भेण जेके ॿुधायो पिया इहा नंढड़ी तव्हांजी भेण ॿुधाए थी, हा, उहे किथे आहिनि? उहे उन्हनि जी क़ैद में आहिनि। छो को तव्हांजी दाव नथो ॿुधे? न कोई न ॿुध। तव्हांजी माउ खे धक कंहिं हया आहिनि? असांजनि चाचनि। कोई न ॿुधो। FIR दाख़िल कराई आहे। SHO न आहे कंदो FIR छा दाख़िल। चवे थो SHO? SHO उन्हनि खां पैसा वठंदो आहे, असांजी FIR न आहे दाख़िल कंदो। अच्छा, हा उन्हनि खां पैसा थो वठे। हा, बाबा ज़मीन घणी आहे तव्हांजी? ज़मीन टोटल 3 एकड़ आहे। पैसा असां भरियासीं। हाणे असांखां खातो वठणु चाहींदा आहिनि ज़मीन जो। असांजे पीउ खे ॿधी करे कुटे करे उनजे ज़मीन सरकारी कागज़नि ते अंगूठा हणाया अथनि। हाणे तव्हांजी पीउ बि उन्हनि वटि आहे? हा, पीउ भाउ भेण उन्हनि वटि ॿिया। असां इहो मुतालबो कयूं था असांखे इंसाफ़ असां सां कयो वञे। असांजो स्कूल हफ़्तो थी वियो आहे बंदि आहे। तव्हां बि पढ़ंदा आहियो? हा, असां बि पढ़ंदा आहियूं। हफ़्तो थी वियो आहे असांजे स्कूल न हुया। काई क्लास जा आहियो तव्हां? असां 7वीं क्लास जा। अच्छा हा, सही। न पोइ हाणे तव्हांखे चाचा घणनि ॾींहंनि खां वठी चाचनि तव्हांखे क़ैद कयो हुयो बाबा? हफ़्तो थी वियो आहे। हफ़्तो थी वियो? हा, अॼु तव्हां कीअं पहुता आहियो पोइ हिते? असां अॼु भॼी करे आहियूं तो छॾे मुश्किल सां हिते पुॻा आहियूं। मुंहिंजो नालो अलीज़ा आहे। मुंहिंजे पीउ माउ खे कुटियो अथनि, मुंहिंजी भेणनि खे कुटियो अथनि। असां स्कूल वेंदा हुआसीं, असांखे कुटियो अथनि। कंहिं वटि विया हुए तव्हां हाणे बाबा? असां चाचनि वटि। अच्छा, चाचा छा था चवनि तव्हांखे? चाचा चवनि था ॿाहिरि घर कोन निकिता हुआ, असां जेको मारे छॾींदासीं। तव्हांजो भाउ भेण उहे जेके उन्हनि वटि उन्हनि जा नाला छा आहिनि? मुंहिंजे भाउ जो शबाना नालो आहे, भेण जो आहे, भाउ जो रहीम बख्शी आहे, मुंहिंजे पीउ जो नालो लियाकत अली आहे। अच्छा, उहे उन्हनि वटि आहिनि? हा, आहिनि बि तव्हांजा सॻा चाचा या माटेला आहिनि? सका। अच्छा,